सूही महला पंजवा धन धन गुर अर्जन देव सफल आपकी से महाअगन ते तुझ हाथ दे राखे पै तेरी शरणाई तेरा मान स्थान हृद अंतर दूजी आस चुकाई मेरे राम राय तुझ चित आइए उभरे तेरी टेक भरवासा तुमरा जप नाम तुमरा उभरे अंधकूप दे काट लिए तुम आप भय कृपाला सार समाज सर्व सुख दिए आप करे प्रतिपाला अपनी नजर करे परमेश्वर बंधन काट छुड़ाए अपनी भगत प्रभ आप कराई आपे सेवा लाए धर्म गया है मोह विनाशे मिट्या प्रबल रिपुरा नानक दया करी सुख दाते भेट्या सतगुर पूरा नानक दया करी सुख दाते भेट्या सतगुर पूरा सतनाम श्री सूही महला पंजवा मां अगन ते तुझ हाथ दे राखे पै तेरी शरणाई गुरु जी प्यारी साथ संगत जो सतनाम। अजो के वचनों में सच्चे बादशाह फरमानता कहे प्यारा मां अगन ते तुझ हाथ दे राखे प्रभु तुझी महा अग्नि में हो रक्षा करे बाहर को के बचाए पहले उधर गर्भ की बात प्रभु तो बचाए संसार सुंदर मानुष तन देना उनको तो के न संसार के महा अग्नि मोह सागर के अग्नि को बचाए प्रभु जी हथ दई तुझी पल पल रक्षा न करे तुझो बचाव काथे थी सके गुरमुख सिख है गुरु जा प्यारा भी महसूस कंदा सदाई मालिक जी महर असांजे मथां आहे तॾहिं त हे श्वास हली रहिया आहिनि तॾहिं हे जीवन हली रहियो आहे इन करे हर हिकु ॻाल्हि ते मालिक जी शुक्र अदाई कंदा आहिनि हर हिकु ॻाल्हि ते उन साईंअ जी महिरबानी सम्झंदा आहिनि जेको बि उन्हनि खे मिले थोरो बि सुख मिले त ईअं सम्झंदा आहिनि त हे सतगुरु हे मुंहिंजा मालिक मां इन सुख जे लाइक़ न हुयुसि परंतु तूं कृपा करे ॾिनी आहे इहा बख़्शिश तूं कई आहे मां इन जे लाइक़ न आहियां जॾहिं उन्हनि गुरमुखनि खे कोई दुख ईंदो आहे या कष्ट ईंदो आहे तॾहिं बि मालिक जो शुक्र कंदा आहिनि हे मुंहिंजा साईं अलाए इन खां मीणो चवणो दुख अचणो हो तूं कृपा कई आहे त थोरो दुख थियो आहे उहे हर भाणे में राजी रहंदा आहिनि हर हाल में प्रभु जो शुक्र ई कंदा आहिनि चओ सतनाम। तेरा मान ताण विद अंतर होर दूजी आस चुकाई उन्हनि गुरमुखनि सेवकनि खे सदाई तुंहिंजे नाम जो ई भरोसो हूंदो आहे तुंहिंजो ई उन्हनि खे मान आहे तुंहिंजी टेक हूंदी आहे तुंहिंजी हिकिड़ी आश ते उहे जी रहिया आहिनि तुंहिंजे ई भरोसे ते हिन संसार में हली रहिया आहिनि इन करे सदाई सुखी आहे जिन खे सतगुरु जी ओट आहे उहे सदाई सुखी आहिनि जिन खे आसरो भी सतगुरु जो ही आहे उहे सदाई सुखी आहिनि मानव की टेक मिलती समझा देवन को एक है भगवान जिसके दिए रहे अगार बहुर न तृष्णा लागे आहे हे प्रभु तू सब कुछ ॾिनो आहे जेको भी तू ॾिनो आहे वो असांजे लाइ काफ़ी आहे घणो आहे तुंहिंजी वॾी में वॾी महिरबानी आहे तुंहिंजी वॾी में वॾी कृपा आहे तुंहिंजी वॾी में वॾी रहमत आहे जो तो सभु कुझु असांखे बख़्शियो आहे चओ हरे राम। मेरे राम राय तुझ चित आइए उभरे हे मुंहिंजा प्रभु तुंहिंजी सिमरन सां सिमरन चइबो आहे यादि खे
तुझी याद करण साईं न संसार सागर मुक्तरी पार तो पवे। तेरी एक घरवासा उमरा जप नाम तुमरा उभरे। तुझी टेक तुझो भरोसो तुझो नाम जपी उन्हनि पंहिंजो जीवन संवारियो, उन्हनि पंहिंजे जीवन जो उधार कयो। उन्हनि खे सदाई तुंहिंजी ई टेक आहे, उन्हनि खे ॿिए कंहिंजो आश्रित आहे ई कोन। सतगुरू जे आसरे साईं हलनि था, सतगुरू जे सहारे साईं हलनि था। ॾींहं राति ईअं सम्झनि था त असां तुंहिंजी गोद में वेठा आहियूं, तुंहिंजे चरणनि में वेठा आहियूं। पोइ उहो सेवक चाहे कुटुंब परिवार में वेठो हुजे, चाहे घर में हुजे, चाहे ॿाहिरि हुजे, घर ॿाहिरि तेरा भरवासा तूं जन के संग कर कृपा प्रीतम प्रभु में नाम जपो हर रंग। जेके नाम जे रंग में रहनि था उहे घर हुजनि चाहे ॿाहिरि हुजनि, सदाई सतगुरूअ जी गोद में आहिनि। सतगुरू जे महल जो हथ सदाई हुननि जे मस्तक ते आहे। ऐं जिसके सिर ऊपर तू स्वामी सो दुख कैसा पावे। चओ रे राम। अंधकूप ते काढ़ लिए तुम आप भय कृपाला। तूं पाण कृपा करे असांखे हिन अंधे खूह मां कढी वरितो। न त हिन अंधे खूह मां निकिरणु ॾाढो मुश्किल आहे, ॾाढो कठिन आहे। हिन संसार सागर मां तरी पार थो प्रभु जॾहिं पाण कृपा थो करे। ऐं पाण कृपा कहिड़ी कंदो आहे? भगवान जी कृपा इहा ई आहे, वॾी में वॾी कृपा इहा आहे त उहो कंहिं न कंहिं बहाने सां हिन जीव खे सत्संग में वठी ईंदो। सत्संग में वठी आयो त सम्झ प्रभु तोखे पाण वटि घुरायो। भगवान अगरि तोखे ॿी कंहिं जॻह ते वठी वञे सत्संग जे बदिले, सत्संग जे समय ते तोखे ॿिए कंहिं हंधि पहुचाए त उनजी सम्झी वञिजे कि पक प्रभु अॼु मूं ते नाराज़ आहे, इन करे मूंखे सत्संग छॾाए ऐं हिननि कमनि में लॻाए। हुन में राज़ी न आहे मालिक। मालिक तुंहिंजे उन्हनि कमनि ते राज़ी न आहे, तॾहिं तोखे उन जॻह ते पहुचाए थो छॾे। ऐं जंहिं ॾींहुं तो ते राज़ी आहे, जंहिं ॾींहुं तो ते उनजी कृपा आहे त उहो तोखे पाण महिर करे तोखे पंहिंजे चरणनि में थो घुराए। छो जो सत्संग में ही प्रभु वसे थो। गीता में श्री कृष्ण भगवान चयो ना अहम बसामि वैकुंठे योगी ना हृदय न वही मद भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। हे नारद, मां उते वञी रहंदो आहियां जिते मुंहिंजा भक्त जन कथा कंदा आहिनि, सत्संग कंदा आहिनि, कीर्तन कंदा आहिनि। मां उते ई रहंदो आहियां हमेशह। ऐं जंहिं बि महर कया हुनखे उते घुराईंदो आहियां। पोइ कंहिं बि रूप सां घुरायां, कंहिं बि बहाने सां, कंहिं बि कारण सां जॾहिं घुरायां त उहो सेवक सम्झे कि अॼु मूं ते प्रभुअ जी वॾी में वॾी कृपा थी। चओ सतनाम। सार संभाल सर्व सुख दिए आप करे प्रतिपाला। सदाई तुंहिंजी उहो संभाल थो लहे, सदाई तुंहिंजे मथां उनजी कृपा आहे। सदाई उहो तोखे भोजन थो ॾे, तोखे श्वास थो ॾे, हलण लाइ पवन तोखे पीअण लाइ पाणी थो ॾे, तॾहिं त तूं हले थो भाई। जेकॾहिं उनजी अनेक कृपाउनि मां हिकु बि कृपा तोखे घटि थी पवे त कीअं हली सघे? ॿी सभु महर तुंहिंजे मथां हुजे, प्रभु श्वास वापसि वठी रखे, श्वास न ॾेई, पोइ कीअं हले? उनजी हिकु हिकु कृपा बेअंत क़ीमती आहे, तॾहिं तूं हली रहियो आहे। चओ हरे राम। अपनी नज़र करे परमेश्वर बंधन काट छॾाए। जॾहिं परमेश्वर पंहिंजी महर जी नज़र कंदो आहे तॾहिं सेवक जा सभु बंधन कटाए छॾींदो आहे। उन ते कोई बंधन न आहे जंहिं ते सतगुरू महर जी नज़र करे छॾी। सतगुरू जंहिं ते रहमत करे छॾी, पोइ उन ते कहिड़ा बंधन? उहो जीवन मुक्त बणिजी वियो, उहो जीअं ई मुक्तीअ खे पाए वेठो, खिलंदे खिलंदे, हलंदे चलंदे, खाईंदे पीअंदे, उहो जीवन मुक्त आहे। भले उहो रहे संसार में, तॾहिं सतगुरू जी अगरि महर अथसि, सतगुरू अगरि राजी अथसि त उहो जीवन मुक्त आहे। सतगुरू होए दयाल त श्रद्धा पूरिए, सतगुरू होए दयाल त कबहु न झूरिए, सतगुरू होए दयाल त जमका डर केहा, सतगुरू होए दयाल त सदाई सुख दया, सतगुरू होए दयाल त नव निध पाइए, सतगुरू होए दयाल त साथ संभालिए। जेकॾहिं सतगुरू तो ते दयालु आहे
तो ते खुश आ, तो ते राजी आ, तो तू हिक ॾींहुं उन सच खे पाए वठंदी। चओ सतनाम। अपनी भगत प्रभु आप कराई, आपे सेवा लाए। पंहिंजी भक्ति प्रभु पाण कराए थो, पंहिंजी सेवा में बि पाण लॻाए थो। छो जो असांखे जेको माण्हू वणंदो उहो ई त पंहिंजो सेवा लाइ रखंदासीं। असांखे अगरि कोई नौकर रखिणो हुजे त जांचे परखे रखंदासीं, भई असांजे लाइक़ु आहे की न, असांजे घर में रहण जहिड़ो आहे की न। सभु उन जूं ख़ासियतूं ॾिसंदासीं, उन में सभु गुण जेके आहिनि उहे पहिरियों परखींदासीं। कहिड़े तरीक़े सां जेकॾहिं सतगुरु तोखे सेवा काई बख़्शींदा, तॾहिं त बख़्शींदा जॾहिं तोखे सेवा जे लाइक़ु ॾिसंदा। जॾहिं सतगुरु ॾिठो कि अमरदास सेवा जे लाइक़ु आहे, प्रेम में भरियल आहे, तॾहिं त अमरदास खे जल जी सेवा बख़्शऊं। ऐं जल जी सेवा कीअं कई अमरदास? सॼी संगत खे जल पहुचाइण, गुरुनि खे स्नान कराइण, उन खां पोइ बि शांत रहण, निमाणो रहण, कॾहिं ॾेखारण न कि मां सेवा थो कयां। अहिड़ी सेवा करण खां पोइ उन्हनि 12 साल कीअं सतगुरनि जे उन ॾिनल हिक हिक प्रसाद रूप पाखर खे मथे ते ॿधंदा विया। उहा सतगुरनि जी बख़्शीश सम्झी पंहिंजे दिलि सां लॻाए रखियूं, सदा पंहिंजे मस्तक ते धारण कयूं। इहा सेवा कंदे कंदे पंहिंजो पाण ई भुलिजी विया। तॾहिं त गुरु साहिबनि गले सां लॻायो, हुनखे पंहिंजो रूप बणाए छॾियो। 12 साल उन्हनि पंहिंजो पाण खे त विसारे छॾियो हुयो। ऐं सेवा करण वारे जो फर्ज़ु आहे कि सेवा कंदे पंहिंजो पाण खे विसारे छॾे। ईअं न सोचे कि मां तो सेवा कयां, छो जो सेवा त उन मालिक महर कई, तॾहिं तोखे पंहिंजी सेवा में क़बूल कई। उन मालिक जी तो ते कृपा थी, उन खे तूं वणे, तुंहिंजा गुण उन खे वणिया, तॾहिं उन पंहिंजी सेवा तोखे बख़्शी। सतगुरुअ जी सेवा मिलण काई मामूली ॻाल्हि न आहे। सतगुरुअ जे दर जी ॿुहारी पाइण बि काई वॾी घटि ॻाल्हि न आहे। सतगुरुअ जे दर जी थोड़ी में थोड़ी सेवा बि मिली वञे त ईअं आहे कि उन ते सतगुरुअ पाण महर कई आहे, सतगुरु पाण उनखे क़बूल कयो आहे, इन करे उनखे सेवा बख़्शी अथई। चओ सतनाम। धर्म गया भय मोह विनाशे, मिटिया सबल विसुरा। ऐं भरम दूर थी विया, मोह नाश थी वियो। सेवा में लॻो त पोइ मोह छाजो, सेवा में लॻी वियो त पोइ कुटुंब परिवार जो वरी मोह छाजो। सभु मोह नाश थी वियो, सेवा ई उनजे लाइ जीवन बणिजी वई ऐं सभु विसुरा मिटिजी विया। कॾहिं बि उनखे पोइ ॿियो कोई ख़्यालु नथो अचे। सेवक जो त फ़क़ति धर्म ई सेवा आहे, सेवक जो कर्म ई सेवा आहे। सेवक जे लाइ ॿियो कुझु सेवा खां पोइ आहे ई न। तॾहिं त चवनि था त सेवक कहो सेवा बण आई, हुकम बूझ परम पद पाई। जंहिं सेवा में पंहिंजो पाण अर्पण कयो, उहो सदाई हुकुम खे सम्झे थो, हुकुम खे सुञाणे थो, हुकुम जी उनखे ख़बर बि थी पवे, परंतु कंहिंखे चई नथो ॿुधाए। चओ सतनाम। नानक दया करे सुख दाते, भेटिया सतगुरु पूरा। सतगुरुअ जी दया थी, उन गुरुअ दया कई। वो गुरु केरु आहे? सुखनि जो दाता। उन मूंखे सतगुरु सां मिलायो, उन पाण सां मिलायो ऐं पंहिंजो रूप बणाए छॾियईं। जॾहिं सतगुरु मिलियो त पोइ सेवक में सतगुरु में कोई भेद ई नथो रहे। सतगुरु अहिड़ी महर जी नज़र करे पंहिंजो ई स्वरूप बणाए था छॾनि। उहा जोत ॾेखारनि था ज़ाहिर कि जेका तो में आहे उहा मूं में आहे, उहा ई उन साईं में आहे। कोई भेद आहे ई कोन। बोलो गुरु नानक सतनाम श्री हरि वाहिगुरु। तिलंग महला पंजवा। धन धन गुरु अर्जन देव, सफल आपकी से। तुझ बिन दूजा नाही कोई, तू करतार करे सो होए। तेरा जोर तेरी मन टेक, सदा सदा जप नानक एक। सब ऊपर पार ब्रह्म दातार, तेरी टेक तेरा आधार है। तू
तू है तू होनहार, अगम अगाध ऊंच आधार। जो तुझ सेव तिन भव दुख नाह, गुर प्रसाद नानक गुण गाह। जो दिसे सो तेरा रूप, गुण निधान तोर अनूप। सिमर 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 जन सोए, नानक करम प्राप्त होए। जिन जपया तिस को बलिहार, तिसके संग करे संसार। कह नानक प्रभु लोचा पुर, संत जना की बाछो धूल। कह नानक प्रभु लोचा पुर, संत जना की बाछो धूल। सतनाम श्री हरि वाहिगुरु। तिलक मैला पंजवा, तुझ बिन दूजा नाही कोई। तू करतार करे सो होए। गुरु जी प्यारी साध संगत चो सतनाम श्री तुझ बिन दूजा नाही कोई। तू करतार करे सो होए। सतगुरु सच्चे पातशाह पंहिंजी अमोलक मिठी ज्ञान भरी बाणी में फरमाइनि था, तोखां बिना ॿियो कोई आहे कोन। हे करतार, हे दातार, जेको तूं करे थो उहो ई त थींदो। असां मूर्ख अज्ञानी जीव, मन जा गुलाम, मन जे वस थी रोज नित नयूं नयूं कल्पनाऊं था कयूं। रोज तोखे नयूं अरदासूं था कयूं त हे सतगुरु जेकर हीअं थिए, हे दातार जेकर हीअं थिए, जेकर हीअ ॻाल्हि हीअं बणिजे। परंतु थींदो त उहो ई जेको तोखे वणंदो। असां कॾहिं बि तो ते रखूं नथा त जीअं तोखे वणे, जो तुध भावे साई भली कार। तूं सदा सलामत निरंकार। असां कॾहिं बि तुंहिंजी शइ, तुंहिंजे कीए ते राजी न आहियूं। परंतु सतगुरु चवनि था थींदो उहो ई जेको उन मालिक खे वणंदो। चओ सतनाम श्री वाहिगुरु। तेरा तेरी मन टेक, सदा सदा जप नानक एक। सेवक जेको सेवा में लॻल आहे, उहो चवे थो त हे मुंहिंजा सतगुरु, मूंखे बसि तुंहिंजो ई जोर, तुंहिंजी ई ताक़त आहे। मूंखे तुंहिंजी ई टेक, तुंहिंजो ई आसरो आहे। साहिब फरमाइनि था त सदाई उन हिक जो जाप जप। चओ सतनाम। सब ऊपर पार ब्रह्म दातार, तेरी टेक तेरा आधार। संसार में सब खां कीमती, सब खां मूल्यवान, सब खां वॾे में वॾो उहो पार ब्रह्म परमेश्वर ई अथई। हुनजी ओट, हुनजो आधार वठ। हा, है तू होनहार, अगम अगाध ऊंच अपार। है तू होनहार। हे मालिक, तू आहे, सदाई सदाई तू आहे ऐं सदाई तू हूंदे। तॾहिं गुरु नानक देव महाराज चयो त आद सच, जुगाद सच, है भी सच, नानक होसी भी सच। तूं अॻे हुए, हाणे आहे, ऐं हे मुंहिंजा साहिब अॻिते बि सदाई तूं ई हूंदे। इन करे मूंखे तुंहिंजो ई आसरो आहे। हा, जो तुझ सेव तिन भव दुख नाह, गुर प्रसाद नानक गुण गाह। जेके तुंहिंजी सेवा में लॻल आहिनि हे सतगुरु, उन्हनि खे वरी भव कहिड़ो, उन्हनि खे दुख कहिड़ो। गुरूअ जी जिन ते कृपा आहे, उहे सदाई सतगुर जा गुण ॻाए करे सुख पाइनि था। गुरु साहिबनि चयो त जेके प्रभुअ जा गुण ॻाईंदा आहिनि, गुण गावत तेरी उतरस मैल, बिनस जाए हौमे बिख फैल। होह अचिंत बसे सुख नाल, सास ग्रास हर नाम समाल। तूं सदाई पियो नाम जप, ऐं नाम जपण में वरी कॾहिं बि सियाणप न कर।
छाड़ सियाणप सगली मना। सभु सियाणपूं छॾे अच गुरूअ जे दर ते जंहिं महिल अचे। चतुराई सियाणप हिते कीन हलंदे। गुरूअ जे दर ते चतुराई सियाणप खणी ईंदे त छा थींदे? उल्टो ई तोखे मिठड़ा नरक में ॾींदे। तो तुंहिंजी सेवा त अजाई थी वञे, सभु कुझु अजायो थो थी वञे। इन करे गुरूअ जे दर ते अचे त निमाणो बणिजी अच, दास बणिजी अच, कंहिं ॻाल्हि जो अहंकार त रख ई न। सतगुरु चवनि था अहंकार त वॾी ख़राब में ख़राब शइ आहे, परंतु जेकॾहिं तोखे गुरूअ जे दर जे सेवा जो अहंकार थी वियो त उहो त अञा बि ख़राब आहे। किन खे सेवा जो अहंकार थी वेंदो आहे, किन खे नाम जपण जो तो अहंकार थी वञे त असां एतिरो सिमरन था कयूं। किन खे भंडारा था हलाइनि त उन्हनि खे भंडारो हलाइण जो अहंकार थो थी वञे, भई असां लंगर हलायोसीं गुरूअ जो। न न, सतगुरु त चवनि था कंहिं बि ॻाल्हि जो अहंकार ख़राब आहे, परंतु गुरूअ जे दर जी सेवा जो अगरि अहंकार थियो त उहा सेवा सॼी अजाई व्यर्थ थी वञे। या तीरथ विर्त दान करे मन में धरे गुमान। तीर्थ भी करे, विर्त भी करे, दान भी करे, परंतु जे करे मन में अहंकार रखी त नानक नेफल जात तेह जीअं कुंचर स्नान। हाथी जीअं सनानु करे वरी सूंड सां मिटी खणी ऐं उहा सॼे पंहिंजे शरीर खे मिटी लॻाए छॾींदो आहे। गॾ जीअं सनानु करे अचे, सतगुरु था चवनि कि चाहे अतर फिलिल सां सनानु करायो, चाहे साबुण सां सनानु करायो, सनानु करे जीअं निकिरंदो तीअं उहो रख में लेपजंदो आहे। वञी चंदन लेप उतारे धोए, खणी हुनखे चंदन सां सनानु करायो, रगड़े करे चंदन लेप उतारे धोए, गर्धव प्रीत भस्म संग होए। चओ सतनाम। ज्योति से सो तेरा रूप, गुण निधान गोविंद अनूप। गुरूअ जो जेको सेवक आहे उनखे त जाॾे बि ॾिसे त सतगुरु नज़र अचणु खपे। जेको पाण खे सतगुरूअ जे दर जो सेवादारी तो सम्झे, उनखे हर कंहिं में सतगुरु ही नज़र अचणु खपे। दसम पातशाह गुरु गोबिंद सिंह महाराज युद्ध जे मैदान में जंग में सेवा विराए ॾिनी। हर कंहिंखे अलॻि अलॻि सेवा ॾिनी वई। भाई कन्हैया लाल ते सेवा रखियऊं त भाई कन्हैया लाल तूं कहिड़ी सेवा कंदे? उन चयो साईं जेको तव्हां हुकुम कयो सतगुरु। सतगुरुनि चयो तूं फौज खे पाणी पीआरजांइ। सिख जेके भी पाणी घुरनि उन्हनि खे तूं युद्ध जे मैदान में पाणी पीआरजांइ। वॾी मशक भाई कन्हैया लाल पंहिंजे पुठीअ सां ॿधी ऐं पाणी पीआरण जी सेवा क़बूल कयनि। सिखनि अची दान ॾिनी गुरु गोबिंद सिंह महाराज खे त सतगुरु हे भाई कन्हैया लाल दुश्मननि सां मिलियल अथव। साईं हे त जंग जे मैदान में मुसलमाननि खे बि पाणी थो पीआरे, असां ख़ुदि अखियुनि सां ॾिठो आहे। सतगुरुनि चयो उनखे वठी अचो असांजे साम्हूं। उनखे पकड़े गुरु साहिबनि जे हजूर में वठी आया। गुरु साहिबनि पुछियो छो भाई कन्हैया लाल तो ते असां पाणीअ जे सेवा जी ड्यूटी रखी ते सिखनि खे पाणी पीआर, तूं दुश्मननि जे सेना खे पाणी कीअं थो पीआरे, मुसलमाननि खे तूं पाणी थो पीआरे? हथ जोड़े तो चवे मुंहिंजा सतगुरु केरु मुसलमान, कहिड़ो मुसलमान? मां त जाॾे अखियूं खणी निहारियां थो त मुंहिंजा सतगुरु गुरु गोबिंद सिंह महाराज तूं ई तूं तो नज़र अचे, ॿियो कोई त मूंखे नज़र ई नथो अचे। सचे पातशाह गुरु गोबिंद सिंह महाराज ॾाढो ख़ुशि थिया। उथी करे पाण भाई कन्हैया लाल खे गले सां लॻायो त हे ब्रह्म ज्ञानी संत आ भाई, हिन खे कुझु न चओ, हिन जे नज़र में कोई गैर आहे ई न। जॾहिं हे चए थो त मां जाॾे निहारियां थो मूंखे सतगुरु ई थो नज़र अचे। सेवा इन खे चइबो आहे। सेवक उहो आहे जेको पंहिंजे दिलि मां ॿियाई कढी छॾे, दिलि मां ॿियाई कढी जाॾे बि निहारे ओॾे उनखे सतगुरु नज़र अचणु खपे। जाॾे बि निहारे उनखे ॿियो नज़र ई न अचे त ॿिए जो निरादर छो कंदो।
ॿिए जी दिलि छो दुखाईंदो, सभ में उहो ई मालिक नज़र अचे, चओ सतनाम। सिमर 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 जन सोए, नानक कर्म परापत। हे सेवक तूं सिमरन कर, सिमरन कर, सिमरन कर। सिमरन कंदे तुंहिंजा कर्म खुलंदा, तोखे उहो मालिक प्राप्त थींदो, उहो तोखे दातार मिली वेंदो ऐं सिमरन सां ई मिली वेंदो आहे। हरि सिमरन में आप निरंकार आहे, सिमरन में उहो निरंकार पाण समायल अथई। केतिरा प्यारा पुछंदा आहिनि कि उहो निरंकार नज़र कीअं अचे, उहो निराकार प्रभु साकार कीअं नज़र अचे असांखे, त सतगुरुनि साफ़ लिखियो, हरि सिमरन में आप निरंकार आहे। जेतिरी देर सिमरन कंदे ओतिरी देर ख़ुदि तूं ई उन जो रूप आहे। जाॾे निहारींदे तोखे सभु उन जो ई रूप नज़र अचणु खपे ऐं तोखे सम्झण बि खपे। इन करे तूं सिर्फ़ु सिमरन कर, सिमरन कर, सिमरन कंदो रहो, कंदो रहो। बोलो गुरु नानक देव की। जिन जपिया तिसको बलिहार, तिसके संग करे संसार। जिन सिमरन कयो, सतगुरु चवनि था त मां उन्हनि तो बलिहार वञा, उन्हनि तो कुर्बान वञा जिन सिमरन कयो। छो जो सिमरन करण सां उहे उन जो ई रूप था थी वञनि, तॾहिं था सतगुरु चवनि त उन तो बलिहार वञो। ऐं जिन सिमरन कयो उहे तुंहिंजो रूप बणिजी विया, इन करे मां उन्हनि तो बलिहार वञा। उहे केतिरा न सुहिणा आहिनि, केतिरा न सुंदर आहिनि, छो जो सिमरन कंदे कंदे उन्हनि जी तार जुड़ी वई, उन्हनि जी सुरत शब्द सां जुड़ी हिकु थी वई, आत्मा परमात्मा सां मिली वई। इन करे था सतगुरु चवनि त असां उन्हनि तो बलिहार वञूं, असां उन तो कुर्बान वञूं जिन मानुष शरीर में रही करे पंहिंजो पाण खे सुञाणे वरितो, पंहिंजे स्वरूप जी जिन खे सोझी पई। गुरु महाराज आख़िर में फरमाइनि था त मुंहिंजी इहा आश पूरी कजो, मां संत जननि जे चरणनि जी धूड़ तो चाहियां, संत जननि जे चरणनि जी रज तो चाहियां, संतनि जे पेरनि जी मूंखे मिटी मिले, मुंहिंजी इहा ई आश। बिलावल मेला चौथा, धन गुरु रामदास साईं। अनंद मूल ध्यायो पुरखोतम, अनदिन अनंद आनंदे। गुरु जी प्यारी साध संगत चो सतनाम। गुरु महाराज अजोके वचननि में फरमाइनि था त असां ध्यान लॻायोसीं, ध्यान धारण कयोसीं कंहिंजो आनंद ॾियण वारे उन पुरुषोत्तम आनंद जे मूल, उनजो ध्यान धारण सां छा थियो, अन दिन आनंद आनंदी, ॾाढी ख़ुशी मन खे मिली, पर उहा ख़ुशी रोज रोज वधंदी वई। जीअं जीअं प्रभुअ जो सिमरन भॼन ध्यान सत्संग कंदा वियासीं, तीअं तीअं मन जो आनंद वधंदो वियो ऐं उहो आनंद ॿाहिरि बि ॾिसण पियो अचे। ॾिसण वारा माण्हू बि उनखे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि, जेको सत्संग मां सिमरन मां उथी करे ईंदो आहे, उनजे मुख कोण ते शांती ऐं आनंद हूंदो आहे। जेको उन्हनि जो दर्शन दीदार कंदा उनखे बि शांती आनंद मिलंदो आहे। असां उन पुरुषोत्तम प्रभु जो ध्यान धारण कयोसीं, आनंद मिलियो, छो जो उहो परमात्मा पाण खुदि आनंद स्वरूप आहे, उहो ख़ुशीअ जो स्वरूप आहे। जेको इंसान जंहिंजो ध्यान कंदो धीरे धीरे उनजो स्वरूप बि उएं थी वेंदो, उनजो मन त उन वांगुरु थी वेंदो, परंतु उनजो मुख, उनजो चहिरो, उनजो हलण चलण, उनजो ॻाल्हाइण उन वांगुरु थी वेंदो। श्री कृष्ण भगवान गीता में ॿुधायो ध्यान 3 प्रकारनि जो थींदो आहे, सांख्यी, राजसी, तामसी। जेके संत जन
सतगुरु जो ध्यान कंदा, ध्यान कंदे कंदे कोई सतगुरु जो स्वरूप बन जींदा। श्री कृष्ण भगवान जो जेको ध्यान कंदो उनके मुख कमल ते प्रसन्नता अची वेंदी ऐं खुशी ईंदी। भगवान जे कंहिं बि सुंदर सूरत जो जेको ध्यान कंदो उनजी चेहरो उनजी शिकिल भी भगवान के उन स्वरूप वांगुरु थींदी वेंदी। ऐं जेको राजसी या तामसी ध्यान कंदो, कंहिं उग्र रूप जो ध्यान कंदो, कालीअ जे स्वरूप जो ध्यान कंदो या भैरव जे स्वरूप जो ध्यान कंदो, उनजो मुख भी बिगड़जी उन वांगुरु थी वेंदो। जेके तंत्र मंत्र की विद्या जानदा कंदा उहे भैरव जो ध्यान कंदा उनजे मुख ते तव्हां कॾहिं ॾिसो, उन्हनि जो मुख उहा साधना करण वारनि जो चेहरो भी भयानक ॾिसण ईंदो आहे ऐं उन्हनि जे अंदर में सदाई क्रोध भरियल वेंदो। इन करे श्री कृष्ण भगवान चयो तूं जेको भी कर्म करे शांति कर्म कर, तूं ध्यान भी लगाए, सतगुरु जो ध्यान लगा, सिमरन करे त हिन कलयुग में नाम जो ही सिमरन कर। हिन कलयुग में ॿिया सभु कर्म इहो सभु साधनाऊं नाम खां बिना अजायो हमसे जुड़े रहने के लिए हमारे यूट्यूब चैनल को लाइक व सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए बेल आइकन प्रेस करें।